इस्लामाबाद हाईकोर्ट के 6 जजिस के मिलियल ख़त वारो मामलो चीफ जस्टिस जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजी सरबराही में 6 रुकनी लार्जर बेंच अॼु केस जी ॿुधणी कंदी। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस जमाल मंदोखेल, जस्टिस अथर मिनुल्लाह, जस्टिस मुसरत हलाली ऐं जस्टिस नईम अख्तर पठान बेंच जो हिस्सो हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु मुल्क में तालीमी एमरजेंसी लागू करण जो ऐलान कंदो। इस्लामाबाद में तालीम वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस अॼु थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में तालीमी एमरजेंसी लागू करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को समेत ॿियनि आलमी इदारनि जा नुमाइंदा बि शिरकत कंदा। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई इंट्रा पार्टी केस जी ॿुधणी अॼु थींदी। इलेक्शन कमीशन केसनि जी कॉज़ लिस्ट जारी करे छॾी। IMF पाकिस्तान के $1 अरब 10 करोड़ फौरी जारी करण जी मंजूरी ॾेई छॾी। वॉशिंगटन में इंटरनेशनल मॉनिटरी फंड के एग्जीक्यूटिव बोर्ड जी इजलास आख़िरी किस्त की मंजूरी स्टैंड बाई अरेंजमेंट तहत ॾिनी वई। आलमी मालियाती फंड तरफां पाकिस्तानी मईशत में बहितरी जो एतराफ़। रक़म मुंतकिल थींदे ई 9 महीननि जो स्टैंड बाई अरेंजमेंट मुकम्मल थी वेंदो। पाकिस्तान के $3 अरब कर्ज़ के प्रोग्राम तहत $1 अरब 90 करोड़ पहिरीं मिली चुका आहिनि। कर्ज़नि जो जार असांजे लाइ मौत जो फाहो बणिजी वियो आहे। मुल्क में महांगाई जो वॾो मसलो आहे। असां मुल्क में वॾे पैमाने ते सुधारा करण वञी रहिया आहियूं। असांखे पंहिंजनि पैरनि ते बीहणो पवंदो। इहो मुश्किल आहे पर नामुमकिन नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आलमी इक़्तिसादी फोरम जे पुॼाणी वारे सेशन खे ख़िताब। संदसि चवण आहे त दुनिया में फ़लस्तीन मसइले जे मुस्तक़िल हल ताईं अमन क़ाइम न थींदो। मौसमियाती तब्दीलियुनि में पाकिस्तान जो को बि किरदारु नाहे। मौसमियाती तब्दीली जे करे 2022 में पाकिस्तान में तबाही आणींदड़ ॿोॾ आई, जंहिं जे करे मईशत ते गहरा असर पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि विच में ग़ज़ा जी सूरत हाल ते बि ख़यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद खे पाकिस्तान जे दौरे जी दावत पिणु ॾिनी।